हैदराबाद में वुमेन चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री पारां कासिमाबाद में लगायल 3 ॾींहनि वारो वुमेन बिज़नेस एक्सपो जूं तक़रीबूं पंहिंजी पुॼाणी ते पहुतियूं। उन मौक़े ते वुमेन चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री हैदराबाद जी सीनियर वाइस प्रेसिडेंट सदफ रज़ा ॻाल्हाईंदे चयो त ही एक्सपो लॻाइण जो इहो मक़सदु हो त जेके औरतूं घरनि जे अंदरि पंहिंजे हथनि सां शयूं तयारु कनि थियूं पर हू कंहिं मजबूरीअ जे करे ॿाहिरि नथियूं निकिरनि, ही उन्हनि औरतुनि जे लाइ वुमेन चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री पारां हिकु प्लेटफॉर्म मुहैया कयो वियो हो। हिन चयो त असांखे ख़ुशी आहे त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां औरतूं अची करे हिते पंहिंजे हथ सां तयारु थियल शयुनि जा स्टॉल लॻाया। हिन वधीक चयो त शहरनि बि वॾे अंग में अची करे एक्सपो खे इंजॉय करे ख़रीदारी पिणु कई। जॾहिं त एक्सपो जे आख़िरी ॾींहं जे मौक़े ते वुमेन चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री हैदराबाद पारां औरतुनि जे कमनि जी साराह ते हिननि खे सर्टिफिकेट पिणु ॾिना विया, जॾहिं त सर्टिफिकेट ॾींदड़ ताजिर अॻवान असगर पंवर, कासिमाबाद बिज़नेस फोरम जे सदर रहमतुल्लाह सांद ऐं वुमेन चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीअ जी सीनियर वाइस प्रेसिडेंट सदफ रज़ा ऐं संदसि टीम स्टॉल लॻाईंदड़ औरतुनि ऐं मर्दनि खे सर्टिफिकेट ॾिना विया ऐं हिननि जी हौसला अफ़ज़ाई कई वई।